सभ खां पहिरीं तव्हां सभिनीनि खे चेटीचंड जूं लख लख वाधायूं हुजनि। आयो लाल कयो झूलेलाल। भाउर ऐं भेनरूं ॾाढे गर्व सां ऐं सन्मान सां ऐं स्वाभिमान सां असां चऊं था त असां वीर वीरांगनाऊं ऐं तपस्वी ऋषि मुनियुनि जे धरतीअ ते जनमु वरितो आहे। असां गंगा पतित पावन मां गंगा गायत्री सरस्वती नर्मदा जे किनारे ते जनमु वरितो आहे। इन्हनि जो असां अन्न जल खाई करे सदाईं देश जे राष्ट्र जे ऐं धर्म जी रक्षा लाइ तत्पर रहूं था। असांजे भारत देश में ही हिकु आहे जंहिंमें असां सॼे विश्व में ईअं ई चवंदा आहियूं कि भारत माता, कॾहिं अमेरिका माता, जापान माता या जर्मन माता न चवंदा आहियूं। इन भारत माता जी प्रमुख विशेषता इहा ई आहे त इन में अनेकता में एकता आहिनि। छो त असां इन धरतीअ ते घणेई भाषाऊं आहिनि ऐं घणेई रीति रवाज, रहन सहन, खाइण पीअण सभु कुझु आहे। इन घणनि ई रंगनि में हिकु रंग असांजो आहे सिंधी भाषा जो, सिंधी सभ्यता जो। सिंधी सभ्यता 100 साल न पर 1000 साल पुराणी आहे, जंहिंमें सिंधियुनि जे ॻाल्हाइण, उथण विहण, व्यवहार, संस्कृत, संस्कार सभु ई पुराणा आहिनि। असां सभिनीनि पंहिंजे सिंधियुनि पंहिंजी भाषा खे, पंहिंजे धर्म खे हमेशह विसारे छॾियो आहे। इन घणेई रंगनि में हिकु रंग आहे असांजी सिंधी भाषा जो, जंहिंमें असांजी सभ्यता खे असां कोई मान न ॾिनो आहे। देश जे ॿियनि सभिनीनि त्योहारनि सां गॾु हिकिड़ो असांजो सिंधी त्योहार बि मल्हायो वेंदो आहे, जंहिंखे चेटीचंड चवंदा आहिनि। चेटीचंड छो मल्हायो वेंदो आहे? इन जे पुठियां हिकिड़ो कारण आहे। उहो कारण इहो आहे त सिंध देश में हिकु मिर्ख बादशाह नाले राजा हूंदो हो, जो सिंधियुनि खे हिंदुनि ते ॾाढो अत्याचार कंदो हो। धीअ ऐं भेण जी इज़त सुरक्षित न हुई। तॾहिं हिकु ॾींहुं सभिनीनि माण्हुनि गॾिजी करे वरुण देवता जे किनारे ते आया ऐं उते जल देवता ते वेनती कयूं त हे मालिक, हे प्रभु, असांखे हिन दुष्ट राजा खां मुक्ति ॾियार। तॾहिं मथां आकाशवाणी थी त मां जल्दी ई अची तव्हां सभिनीनि खे हिन मिर्ख बादशाह खां आज़ादु कराईंदुमि, मुक्त कराईंदुमि ऐं तव्हां सभु परेशान न थियो, पंहिंजे पंहिंजे घर वञो। मां चेट जे महीने बीज जे ॾींहुं रतन राय जे घर जनमु वठंदमि। तंहिंखां पोइ चेट जे बीज ते रतन राय जे घर हिकु सुंदर, सुशील, बलवान ऐं सुंदर ॾाढो सुहिणो बालक उत्पन्न थियो, पैदा थियो, जंहिंखे असां अमरलाल चवंदा आहियूं, झूलेलाल चवंदा आहियूं। वॾो थियण खां पोइ बालक सभिनीनि खे इन मिर्ख बादशाह खां आज़ादु करायईं ऐं पोइ उनजी सभु सिंधी पूॼा ऐं प्रतिष्ठा कंदा आहिनि। सभु प्रेम सां, भाव सां उनजी पूॼा कंदा आहिनि ऐं झूलेलाल असांखे सिंधियुनि खे सभु हिकु सूत्र में ॿधण लाइ, हिकु धागे में ॿधण लाइ करे हिकु नारो ॾिनई, जंहिंजो नालो आहे आयो लाल ऐं झूलेलाल। इन करे भारत में न पर सॼे विश्व में जिते जिते असांजो सिंधी समाज आहे उते चेटीचंड जा मेला लॻंदा आहिनि। चेटीचंड जे मेले ॾींहुं सभु भाव रखी करे झूलेलाल जे प्रति भाव समर्पण करे ऐं श्रद्धा रखी करे पूॼा ऐं प्रतिष्ठा कंदा आहिनि, झांकियूं कढंदा आहिनि ऐं डांडिया रास कंदा आहिनि। इन करे सभ खां पहिरीं भारत माता जी एकता, अखंडता ऐं भाईचारे जे लाइ इहो त्योहार मल्हायो वेंदो आहे। असां सभु सिंधी पंहिंजे धर्म खे, पंहिंजे इष्ट खे भुलिजी वेठा आहियूं। जॾहिं जेको पंहिंजे इष्ट खे भुलिजंदो सो कॾहिं बि सुखी न रहंदो। जहिड़ी रीति सां पंहिंजी माता खे कोई छॾे थो ॾे ऐं ॿिए जी माता घणा ॾींहं उनखे संभालींदी। इन करे असां सभु धर्म जे विच में विया आहियूं। सिंधियुनि जे धर्म में कोई नथो चए, सिंधी सभिनीनि जे धर्म में वञनि था, सभिनीनि जी आदर करियूं, इज़त करियूं, पर पंहिंजे इष्ट खे कॾहिं बि असां न छॾियूं। चेटीचंड जो मेलो हींअर मल्हायो वियो आहे। स्वाइन फ्लू जे करे झांकियूं न कढी वयूं आहिनि, सरगस न निकिरी वई आहे। इन करे असां सभु पंहिंजे घर वेही करे हिकु नंढे पैमाने ते बहिराणो कढी ऐं पूॼा करे सघूं था। गुझी कुंडड़ी बि परवान करे सघूं था, अखो पाए सघूं था। अखो छो पाईंदा आहिनि? कारण अखो चांवरनि जो ई पाईंदा आहिनि, ॿिए कंहिंजो न पाईंदा आहिनि, अटे जो या ॿिए कंहिं वस्तु जो न पवंदो आहे। छो जो सिंध देश में चांवरनि जी उत्पत्ति वधारे थींदी हुई, वधीक थींदी हुई। उन उत्पत्ति वधीक थियण जे करे साईं झूलेलाल खे प्रार्थना करण जे करे, उन्हनि खे राज़ी करण जे करे चांवरनि जो अखो पाईंदा आहियूं असां जल ते वञी, दरिया ते वञी करे। साईं असां सभिनी जो इष्ट आहे, झूलेलाल, अमरलाल, वरुण देवता, इहो असांजो इष्ट आहे। इन इष्ट खे ई असां भुलाए करे वेठा आहियूं। हिन ते मटकियुनि जी पूॼा थींदी आहे, चालीहो साहिबु रखंदा आहियूं। चालीहो साहिबु छो रखंदा आहियूं? मटकियुनि जी पूॼा छो थींदी आहे? मटकीअ जी ई पूॼा थींदी आहे। कंहिं सुवाल कयो कि मटकी जी पूॼा छो थींदी आहे?
ॿिए कंहिं वस्तु जी पूॼा छो न थींदी आहे? छोकी साईं झूलेलाल वरुण देव जो अवतार आहिनि, जल देवता जो अवतार आहिनि। जल देवता जी पूॼा करण लाइ असां मटकी खणंदा आहियूं। जल मटके खां सवाइ कंहिंमें बि न विधो वेंदो आहे, न के पलंग ते न के तिजोरी में विधो वेंदो आहे, मटकीअ में ई जल पवंदो आहे। इन करे मटकी हिकिड़ो मटको या मटकी कलश जो प्रतीक आहे, हिकु शुभ प्रतीक आहे। इन शुभ मनाइण जे करे, इन शुभ यात्रा जे करे असां जल देवता खे प्रसन्न करण जे करे मटकियुनि जी पूॼा कंदा आहियूं। उन खां पोइ साईं अमरलाल जो अखो पाईंदा आहियूं, बहिराणो कढंदा आहियूं। बहिराणो कढण में हिकु चौमुखो ॾीओ ठाहींदा आहियूं अटे जो, पीला चांवर कंदा आहियूं, लौंग ऐं फोटा विझंदा आहियूं, फल फुल गुल अंबीर गुलालनि सां साईं जी पूॼा थींदी आहे। उन ते साईं प्रसन्न थींदो आहे। जेकॾहिं जेको पंहिंजी माता खे प्रसन्न नथो करे, ॿिए जी माता खे प्रसन्न करे थो, उनखे कॾहिं बि सुख नथो मिले, कॾहिं बि माता उन ते राज़ी न थींदी। इन करे पंहिंजी माता खे, पंहिंजे इष्ट खे, असांजो इष्ट असांजी माता पिता आहे। जे पंहिंजे माता पिता कोई बि ॿिए माता पिता खणंदो वठंदो, ॾिसो कोई बि बालक आहे उनखे मामियूं काको मासी संभालींदा, आख़िर छॾे ॾींदा। वरी बि हो बालक सुपुत्र आहे या कुपात्र आहे, उनखे पंहिंजी माउ ई संभालींदी। इन करे असांजो साईं झूलेलाल असांजो इष्ट आहे, असांजी माता आहे। इनखे संभालण लाइ, इनखे राज़ी करण लाइ असांखे बहिराणे साहिबु कढणु खपे। चेटी चंड ते न, पर हर चंड ते असां साईं जी पूॼा करे सघंदा आहियूं, बहिराणो साहिबु कढी सघंदा आहियूं, गुजी कुंडरी विझी सघंदा आहियूं, साईं जी जोत जॻाए सघंदा आहियूं। उन में सिंधी पंजड़ा ॻाए सघंदा आहियूं, नारा लॻाईंदा आहियूं झूलेलाल जा। अॼोके ॾींहं ते, चेटी चंड जे ॾींहं ते ॾाढी ख़ुशियूं मनायूं वेंदियूं आहिनि। हर घर में, हिकु घर में न, साईं जे मंदर में न, पर हर सिंधी समाज में, हर सिंधी घर में, हर सिंधियुनि जे गलीअ में नारा लॻंदा आहिनि, आयो लाल झूलेलाल, ऐं सभिनीनि जा बेड़ा पार कंदो आहे। झूलेलाल साईं जो हिकिड़ो नारो आहे कि झूले तेरा झंडा, खुलनि सभिनीनि जा धंधा। कॾहिं सिंधी ईअं न चवंदा आहिनि कि असां सिंधियुनि जा धंधा खुलनि, इन करे सिंधी उदारवादी बि आहिनि। मां इहो ई प्रार्थना कंदमि, भारत देश में या विश्व में जेके बि सिंधी आहिनि, से सभु गॾिजी करे पंहिंजी ईमानदारी, महिनत, एकता ऐं अखंडता सां गॾु करे कमायूं कनि, तरक़ी कनि ऐं पंहिंजे देश, राष्ट्र ऐं धर्म जी रक्षा कनि। चवणी आहे, सिंधियुनि में हिकु कहावत आहे, सिंधी हूंदे बि तूं सिंधी न सॾाई, से कायर सिंधी क़ौम में। अगरि असां सिंधी हूंदे बि पाण खे सम्झो त लिकाईंदा आहियूं त इहा असांजी वॾी भुल आहे। कॾहिं बि पाण खे लिकाइणु न खपे। सिंधी हूंदे गर्व सां चऊं असां सिंधी आहियूं, असां हिंदू आहियूं, सिंधी कोई घटि न आहिनि। सिंधी हर देश में रोज़ ॻाईंदा आहिनि भॼन, कनि था देश जे गलीअ गलीअ में कनि था वापार सिंधी। हर किथे सिंधी किथे न आहिनि, मूंखे ॿुधायो। फिल्म इंडस्ट्रीज़ में, वापार में, धंधे में, कहिड़ी बि नाच में, गाने में, हर जॻह ते सिंधियुनि जो त्योहार ईअं मल्हाया वेंदा आहिनि। सिंधियुनि में लाॾा थींदा आहिनि, सिंधियुनि में बहिराणा थींदा आहिनि। अॼुकल्ह हर को पंहिंजे ॿार खे विदेशी कल्चर सां जोड़े रखे थो कि असांजो ॿारु फैंसी हुजे, अमेरिकन हुजे, इंडियन न हुजे, कि इंग्लैंड वारो हुजे, कि फॉरनर हुजे। अरे सिंधी थी करे बि असां फॉरनर थींदासीं त असां कीअं हली सघंदासीं? इन करे सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे तमामु निमाणी वेनिती आहे मुंहिंजी हथ जोड़े करे कि सिंधी सभु भाषाउनि जो उपयोग करियो, सभु भाषाऊं ॻाल्हायो, पर उन जे विचां घर में सिंधी ज़रूरु ॻाल्हायो। कारण कि तव्हांजो ॿारु अंग्रेजी स्कूल में सिखंदो, हिंदी स्कूल में सिखंदो, किथे बि सिखी सघे थो, पर सिंधी उहो फ़क़ति घर में ई सिखंदो, ॿिए किथे बि उनखे सिंधी न सेखारण जो मौक़ो मिलंदो। इन करे ॿारनि खे सिंधी कल्चर सेखारियूं, सिंधी भॼन सेखारियूं। ॿार सिंधी पुछंदा आहिनि, हिकिड़े ॿार सिंधी में पुछो कि सिंधियुनि में लाॾा छा थींदा आहिनि, बहिराणो छा थींदो आहे, जोत छो जाॻाईंदा आहिनि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असां झूलेलाल जा पुॼारी हूंदे बि असांजे ॿारनि खे झूलेलाल छा आहे उहो कुझु ख़बर न आहे। मां कंहिं बि देवता जी निंदा नथी करियां, सभिनीनि जो आदर आहे, सभिनीनि खे नमस्कार आहे, पर साईं बाबा या ॿिया कहिड़ा बि देव देवताऊं आहिनि, उन्हनि सभिनीनि जे पुठियां असां वेंदा आहियूं। राधा स्वामी कहिड़ा आहे, निरंकारी कहिड़ा आहे, आनंदपुरी कहिड़ा आहे, इहे सभु ख़बर आहे, पर साईं झूलेलाल कहिड़ा आहे, कीअं पैदा थिया, कीअं उन्हनि जो जनमु थियो, उहो उन्हनि खे छा छा चवंदा आहिनि, वरुण देव चवंदा आहिनि, जल देवता चवंदा आहिनि, या उनखे असां अमरलाल चवंदा आहियूं, उहो कॾहिं बि असां न ॿुधाईंदा आहियूं। ॿारनि खां पुछो त उहे ॿुधाईंदा
कि गोविंदा कहिड़ो, अमिताभ बच्चन कहिड़ो, पर ईअं केर बि न ॿुधाईंदो त असांजो झूलेलाल कहिड़ो। कारण कि इहे सभ खां वॾी गुरु असांजी माता हूंदी आहे। उहा माता वेही करे ॿुधाए। ॾाॾियुनि वटि ॿार वेहंदा आहिनि त न विहरण ॾींदा आहिनि, छॾ न तुंहिंजी अम्मा मथो खाईंदी, चवंदी हीउ कमु करिया उहो कमु करिया। इन करे ॾाॾियुनि वटि विहारियो, उन्हनि खे नानियुनि वटि विहारियो, झूनियूं झूनियूं कथाऊं ॿुधायो। सिंधियुनि जूं सभु कथाऊं आहिनि, वाक्य आहिनि, केॾा असांजा सिंधी देश जा महान थी विया आहिनि, ऋषि तपस्वी भारत जा। ईअं न चई विया आहिनि त तूं केरु आहे मां केरु आहियां। असां हिंदू आहियूं ऐं सिंधी आहियूं। सिंधी कॾहिं बि पाण खे सिंधी चवण में शर्म आहे न। अंत में मां इहो ई वरी वापसि प्रार्थना इहा ई कंदमि त असांजे देश जी अखंडता, भाईचारो सदाईं क़ाइमु रहे ऐं सिंधी सभ्यता, सिंधी संस्कार सदाईं हुजनि। जेके हाणे छा चवंदा आहिनि, शादियुनि में असां महिराज आहियूं, चवंदा आहिनि कि शादियुनि में असांखे महाराज स्वामी जल्दी जल्दी शादी करायो, साट वाट कटे छॾियो। जॾहिं देव पित्रनि जी बराबरि पूॼा न थींदी, जॾहिं साट सोण सभु पूरा न थींदा, त तव्हां सोचो वर राजा या वनड़ी उहे ख़ुशि कीअं रहंदा। अॻे रामचंद्र जो, कृष्ण भॻवान जी जॾहिं शादी थी, उन्हनि सभिनीनि जी विधिवत पूॼा थी हुई, विधिवत शादी थी हुई। अॼुकल्ह सभु में कटौती कटौती कंदा अचनि। उन खां पोइ सिंधी जोड़ो अॼु पोइ तॾहिं दुख बि घणा आहिनि, तलाक बि घणा आहिनि। इन करे मुंहिंजी वरी बि सभिनीनि सां इहा वेनिती आहे कि सिंधी सभु पंहिंजा देव पित्रनि जी पूॼा करियो, सिंधी समाज जी पूॼा, सिंधी झूलेलाल जे वेनिती ऐं झूलेलाल खे प्रार्थना करियो। असां पंहिंजे इष्ट खे संभालियूं। असांजो इष्ट ई असांजी माता आहे, असांजो इष्ट ई असांजो पिता आहे। तमेव माता च पिता तमेव, तमेव बंधु सखा तमेव, तमेव विद्या द्रविणम तमेव, तमेव सर्वम मम देव देव। इन करे आयो लाल झूलेलाल, जय हिंद।